भोगे भोगे जस हुजई। भोगे भोगे जस हुजई। भोगण ते त असां परेशान थींदा आहियूं, तकलीफ़ ईंदी आहे, या उसे घोड़ा थी वेंदी आहे, पर न भोगण मां ई तव्हांखे हासिलात थींदी, मंज़िल मिलंदी, तकलीफ़ में, दुख में। तंहिंजे करे शाइर उनखे जस ॾिए थो। भोगे भोगे जस हुजई, छाजे करे? बरपट कयई बाग़। इहो भोगण आहे, तकलीफ़ आहे, दुख आहे, जिदोजहद आहे, महिनत आहे, मुश्किल आहे। बर्दाश्त करण खां पोइ छा थो थिए? बरपट। बरपट माना अहिड़ी बंजर ज़मीन जिते ऋण ई ऋण आहे, न पाणी आहे, न ज़रख़ेज़ी आहे, काशे थियण जी उते उमेद ई न आहे। त उन नाउमेदी वारी ऐं नामुमकिन ॻाल्हि खे मुमकिन बणाए ऐं उन बरपट खे बाग़ बणाए, त उहो बाग़ बनाइण उन जे लाइ जेको भोगियो वञे थो, जेका तकलीफ़ बर्दाश्त कई वञे थी, जेका जिदोजहद कई वञे थी, उनखे चए थो जस। भोगे भोगे जस हुजे, बरपट कई बाग़। महिनत जो फल आहे माली, महिनत जो फल आहे माली। छा हूंदो फल? जॾहिं माली महिनत कंदो त फल छा हूंदो? शेर खे मुकमल कयो। शाइर को आहे? का शाइरा, को शाइर? ॾेढ सत मूं तव्हांखे ॿुधाई आहे। भोगे भोगे जस हुजई, बरपट कई बाग़। महिनत जो फल आहे माली। छा? सावक ऐं सुरहान।